ते महबूब मां जे लुड़कने मथां बि सदके महबूब मां जे लुड़कने मथां बि सदके अरफात जी दुआई सुडकन मथां बि सदके अरफात जी दुआई सुडकन मथां बि सदके। अफ़सोस जो शुरुआत में यादि ॻाल्हि न आई, को इश्तिहार रिपोर्ट थियो खीसे में ॿुधायो मां ॻाल्हि तव्हांखे मैंने ॻाल्हि आई आहे त ॿुधाए छॾियां। उन इश्तिहार खे मां राति जो घर वञी कपिड़ा लाहे करे सुम्ही पियुमि, सुबुह जो वरी मां कपिड़नि खे चेंज करण जे लाइ सामान कपिड़नि मां कढियुमि त उहो इश्तिहार हुयो। इश्तिहार ते उहो जो खोलियुमि त उन में हिकिड़ी शइ लिखियलु आई। मां उन्हनि बुज़ुर्गनि जा नाला न खणंदुमि। साईं मोहम्मद मुराद साहब ॾे लिखियो वियो त फलाणो आलिम सुहारो चए थो त हाजी साहब जो ऐलान तव्हां न कजो, मां कंदुमि। जो साईं मुंहिंजे लाइ चयो त इमदादुल्ला दोस्तनि मूंखे इहो ख़दशो हो त शायदि जमात खे छॾे वियो आहे, हाजी साहब असां वटि आया ऐं असांखे अहिड़ी लिखत बि ॾिनी अथई त मां जमात जो हुयुसि आहियां ऐं क़यामत इनशाअल्लाह रहंदुसि हयाती ताईं। सो हाजी साहब जी असां ॻाल्हि इहा मंज़ूर कई आहे ऐं मां उनखे चवां थो त नात चओ, माना इहो ऐलान त उन में लिखियलु हो त फलाणो आलिम सुहारो चए थो त हाजी साहब जो ऐलान तव्हां न कजो, मां कंदुसि। हिकु इश्तिहार ते इहा शइ लिखियलु आई। साईं उनखे वरी वापसि कयो, उहो त ॾिसूं पिया था उहो इश्तिहार वापसि कयो, जीअं वीडियो हूंदो त उन में उहो इश्तिहार उनखे वापसि कयो आहे। ऐं वरी उन ते लिखियलु हो त ॿिनि आलमनि सुहारनि जा नाला मां नथो खणां त इहे चवनि था त हाजी साहब खां पाण खां ऐलान करायो न त फिरी वेंदो। इहे ॿ ॻाल्हियूं मुंहिंजो अलाह जी कुदरत इश्तिहार मां कयुमि त अलाह रसूल जा नाला आलमनि जा हूंदा, उन में वरी मवाद इहो मूंखे लिखियलु हूंदो। ईअं ॻाल्हि मूंखे यादि आई, साईं अब्दुल्ला शाह रहमतुल्लाह अलैह खे मां मोटरसाइकिल ते खयूं वञा पियो रिहा होटल तॾहिं शिकारपुर रोड ते, उते वियासीं त उहे सभई वरी अची मिलिया। उन्हनि में हिकिड़ो दोस्त मिलियो, उहो चई मौलूद ॿुधायो मौलूद, पोइ वेंदासीं त मौलूद ॿुधाईंदा। मां उन मूंखे चयो त यार ॻाल्हि चई इहा आहे त मूंखे कुझु पना हथ आया आहिनि, अखर ॾाढा भला जे मां उन में अब्दु लिखियलु आहे, चांडियो अब्दु ईअं लिखियलु आहे अखर जेॾी महिल हुन चयो भला त मां चयो त इहो पोइ उहो काली कई की उहो मां वटि महफ़ूज़ करे रखिया आहिनि। हाजी इमदादुल्ला चया आहिनि घणो करे मौलूद, मां चयो वञ भला हाणे खणी आ, चवंदा हाणे मूंखे कमु आहे मां वञा त मां चयो हाणे खणी आ, चवंदा यार मूंखे कमु आहे थोरो, मां चयो मोटरसाइकिल मां महिरबानी करे खणी आ। उहो जो वियो त सच में साईं चांडी साहब जा हथ अखरी किताबूं नंढड़ो बुख पना पना जुदा करा हुन गॾे करे रखियो, साईं जा हथ अखर लिखियल तारीख़ुनि सां साईं चांडी साहब जा, उहो सॼो मवाद मूंखे ॾिनई। अजीब मां कैफ़ियत में हुउमि त अलाह जी कुदरत ॾिसो, चांडी साहब जा मौलूद वरी इन हालत में रोड ते पना पिया आहिनि, हिन माण्हू खे कीअं हथ आया आहिनि, मां हेॾां कीअं वियुसि, वरी उन जे दिलि में कीअं आयो आहे त मां इमदादुल्ला खे ॾींदुसि, वरी उहा अमानत वरी अलाह ताला मूंखे ॾिनी। इन हवाले सां हीअ बि इश्तिहार वारी अमानत उहा अलाह ताला मूंखे ॾिनी त फलाणनि फलाणनि मौलुनि तुंहिंजे लाइ ईअं लिखियो आहे। महबूब मां जे लुड़कने मथां बि सदके अरफात जी दुआई सुडकन मथां बि सदके अरफात जी दुआई सुडकन मथां बि सदके चेहरे ते ज़ालिमन जो ढक तीर जो हयो रूमाल सां उहो रत हज़रत अली उभियो चेहरे ते ज़ालिमन जो ढक तीर जो हयो रूमाल सां उहो रत हज़रत अली उभियो मैदान उहद जे तिन ज़ख्मन मथां बि सदके मैदान उहद जे तिन ज़ख्मन मथां बि सदके अरफात जी दुआई सुडकन मथां बि सदके महबूब मां जे लुड़कने मथां बि सदके अरफात जी दुआई सुडकन मथां बि सदके हिक पास शान एॾो फलकन मथां घुमो पिया ऐं ॿिए तरफ़ तॾे ते सारी उमिरि सुम्हो पिया हिक तरफ़ शान एॾो फलकन मथां घुमो पिया ऐं ॿिए तरफ़ तॾे ते
सारी उम्र सुमो पिया रहमत जितन रमोज़न राज़न मथां बि सदके अरफात जी दुआ ऐं सुॾकन मथां बि सदके महबूब मां अव्हांजे लुड़कन मथां बि सदके अरफात जी दुआ ऐं सुॾकन मथां बि सदके अरफात जी दुआ ऐं सुॾकन मथां बि सदके महबूब मां अव्हांजे लुड़कन मथां बि सदके अरफात जी दुआ ऐं सुॾकन मथां बि सदके वींदे घड़ी कयो पिया उम्मत जी रब खे पारत वींदे घड़ी कयो पिया उम्मत जी रब खे पारत रब पाक वटे रखो पिया उम्मत पंहिंजी अमानत वींदे घड़ी कयो पिया उम्मत जी रब खे पारत रब पाक वटे रखो पिया उम्मत पंहिंजी अमानत इन आख़िरी वफ़ा जे लम्हनि मथां बि सदके इन आख़िरी वफ़ा जे लम्हनि मथां बि सदके अरफात जी दुआ ऐं सुॾकन मथां बि सदके महबूब मां अव्हांजे लुड़कन मथां बि सदके अरफात जी दुआ ऐं सुॾकन मथां बि सदके अरफात जी दुआ ऐं सुॾकन मथां बि सदके बीठा हुयऊं रखी जो हमज़ा जो लाश आॾो बीठा हुयऊं रखी जो हमज़ा जो लाश आॾो इन ॾुख जो थियो त हूंदो फलकन मथां पड़ाॾो बीठा हुयऊं रखी जो हमज़ा जो लाश आॾो इन ॾुख जो थियो त हूंदो फलकन मथां पड़ाॾो सिर साहु मुंहिंजो एॾनि सदमन मथां बि सदके सिर साहु मुंहिंजो एॾनि सदमन मथां बि सदके अरफात जी दुआ ऐं सुॾकन मथां बि सदके महबूब मां अव्हांजे लुड़कन मथां बि सदके महबूब मां अव्हांजे लुड़कन मथां बि सदके अरफात जी दुआ ऐं सुॾकन मथां बि सदके ताइफ़ जे शहर वारनि केॾो ज़ुल्म कयो हो रत सां जिस्म अव्हांजो रंगीन थी वियो हो ताइफ़ जे शहर वारनि केॾो ज़ुल्म कयो हो रत सां जिस्म अव्हांजो रंगीन थी वियो हो उन पाक रत जे थियामा पतरनि मथां बि सदके उन पाक रत जे थियामा पतरनि मथां बि सदके अरफात जी दुआ ऐं सुॾकन मथां बि सदके अरफात जी दुआ ऐं सुॾकन मथां बि सदके नालो मिठो मुहम्मद जंहिं शेर में लिखियो वियो जंहिं धुन में शेर ॻाए स्टेज ते चयो वियो नालो मिठो मुहम्मद जंहिं शेर में लिखियो वियो जंहिं धुन ते शेर ॻाए स्टेज ते चयो वियो हसनी मशाइरीअ जे तंहिं फन मथां बि सदके हसनी मशाइरीअ जे तंहिं फन मथां बि सदके अरफात जी दुआ ऐं सुॾकन मथां बि सदके महबूब मां अव्हांजे लुड़कन मथां बि सदके अरफात जी दुआ ऐं सुॾकन मथां बि सदके
आलिमन जो मर्तबो खुदा आला कयो आलिमन जो मर्तबो आलिमन जो मर्तबो खुदा आला कयो ये किताबन में पढ़ो ऐं आहे ॿुधो आलिमन जो मर्तबो आलिमन जो मर्तबो खुदा आला कयो ये किताबन में पढ़ो ऐं आहे ॿुधो आलिमन जो मर्तबो जेको आलिम बाअमल बाशरीयत थी रहे इल्म जे सदके उहो मर्तबा ऊंचा लहे जेको आलिम बाअमल बाशरीयत थी रहे इल्म जे सदके उहो मर्तबा ऊंचा लहे इल्म दीनी जंहिं सिखियो इल्म दीनी जंहिं सिखियो शान तंहिं आला लॻो इहे किताबन में पढ़ो ऐं आहे ॿुधो आलिमन जो मर्तबो खुदा आला कयो इहे किताबन में पढ़ो ऐं आहे ॿुधो आलिमन जो मर्तबो खुदा आला कयो इहे किताबन में पढ़ो ऐं आहे ॿुधो आलिमन जो मर्तबो ही नबियन जा सचा बणे वारिस दिलरुबा ईअं फरमायो मीर मदनी मुस्तफा कजे उलमा जो शान केॾो वॾो इहे किताबन में पढ़ियो ऐं आहे ॿुधो आलिमन जो मर्तबो खुदा आला कयो इहे किताबन में पढ़ियो ऐं आहे ॿुधो आलिमन जो मर्तबो 70 माण्हुनि जी शफ़ा हशर में आलिम कंदो बुलंद आला वकार हक़ जे उलमा संदो हिते ऐं हुते दर्जा वॾा माणींदो मोमिन सचो इहे किताबन में पढ़ियो ऐं आहे ॿुधो आलिमन जो मर्तबो खुदा आला कयो इहे किताबन में पढ़ियो ऐं आहे ॿुधो आलिमन जो मर्तबो नफ़िल पियो आबिद पढ़े निंड पियो आलिम करे निंड उन जी बंदगीअ जे मथां हावी थिए नफ़िल पियो आबिद पढ़े निंड थो आलिम करे निंड उन जी बंदगीअ जे मथां हावी थिए दीन जे आलिम संदो ॾिसो केॾो शान थियो इहे किताबन में पढ़ियो ऐं आहे ॿुधो आलिमन जो मर्तबो खुदा आला कयो इहे किताबन में पढ़ियो ऐं आहे ॿुधो आलिमन जो मर्तबो हक़ जे आलिम खे ख़ुदा हशर में फरमाईंदो हक़ जे आलिम खे ख़ुदा हशर में फरमाईंदो बाहि में साड़ण जे लाइ इल्म न तोखे मिलियो हक़ जे आलिम खे ख़ुदा हशर में फरमाईंदो बाहि में साड़ण जे लाइ इल्म न तोखे मिलियो वञो तूं जन्नत में हलियो फज़ुल थी मुंहिंजो इहो वञो तूं जन्नत में हलियो फज़ुल थी मुंहिंजो इहो इहे
किताबनि में पढ़ियो ऐं ईअं आहे ॿुधो आलिमनि जो मर्तबो ख़ुदा केॾो कयो ईअं किताबनि में पढ़ियो ऐं ईअं आहे ॿुधो आलिमनि जो मर्तबो ॿियो वरी आलिम उहो हक़ुनि जो ज़ाहिर करे हक़ लिकाए जेको थो जेब पैसनि सां भरे ॿियो वरी आलिम उहो हक़ुनि जो ज़ाहिर करे हक़ लिकाए जेको थो जेब पैसनि सां भरे रोज़ मशर थियणो हाल ई उन जो बुरो ईअं किताबनि में पढ़ियो ऐं ईअं आहे ॿुधो आलिमनि जो मर्तबो ख़ुदा आला कयो ईअं किताबनि में पढ़ियो ऐं ईअं आहे ॿुधो आलिमनि जो मर्तबो मदीने पाक में साथी अस्सलाम अर्ज़ कंदा रही जे महबूब सां दिल मुंहिंजे बैयत कई ॿिए सां दिल जो हथ न मिलाईंदुसि महबूब सां दिल मुंहिंजे बैयत कई ॿिए सां दिल जो हथ न मिलाईंदुसि मूंखे मुरसल जे असना जो कसम सदा मदह मोहम्मद गाईंदुसि मूंखे मुरसल जे असना जो कसम सदा मदह मोहम्मद गाईंदुसि जंहिंखे मालिक अर्श घुरायो हो जंहिंजो अर्श मथां पियो सायो हो जंहिंखे मालिक अर्श घुरायो हो जंहिंजो अर्श मथां पियो सायो हो चयो मौला तोखे घुरायो हथ में अॻे पोइ न तुंहिंजे घुराईंदुसि चयो मौला तोखे घुरायो हथ में अॻे पोइ न तुंहिंजे घुराईंदुसि महबूब सां दिल मुंहिंजे बैयत कई ॿिए सां दिल जो हथ न मिलाईंदुसि न को शम्स कमर न सितारनि में नई गुल थो लभे गुलज़ारनि में न को शम्स कमर न सितारनि में नई गुल थो लभे गुलज़ारनि में ॻोल्हे ॻोल्हे समूरो जहान थको पोइ मां कीअं अहिड़ो लभाईंदुसि महबूब सां दिल मुंहिंजे बैयत कई ॿिए सां दिल जो हथ न मिलाईंदुसि जहिड़ो सूरत में तहिड़ो सीरत में तहिड़ो हिकमत हिल्म बसीरत में जहिड़ो सूरत में तहिड़ो सीरत में तहिड़ो हिकमत हिल्म बसीरत में अहिड़ो को न थियो न को थियणो आहे न को अहिड़ो कंहिंखे भाईंदुसि अहिड़ो को न थियो न को थियणो आहे न को अहिड़ो कंहिंखे भाईंदुसि महबूब सां दिल मुंहिंजे बैयत कई ॿिए सां दिल जो हथ न मिलाईंदुसि मूंखे मुरसल जे असना जो कसम सदा मदह मोहम्मद गाईंदुसि अचे अहमद अरबी तसव्वुर में ऐं दिल जे ख़याल सदे घर में अचे अहमद अरबी तसव्वुर में
जे मंजिल दिल में करे मां साह जी सेज विछाईंदुसि महबूब जे मंजिल दिल में करे मां साह जी सेज विछाईंदुसि महबूब सां दिल मुंहिंजे बैयत कई ॿिए सां दिल जो हथ न मिलाईंदुसि सारो ॾेहु जहील पियासिया चांडियो अब्द बि उन लाइ उदासिया सारो ॾेहु जहील पियासिया चांडियो अब्द बि उन लाइ उदासिया मिले मोकल मूंखे मदीने वञी बीही विर्द दुरूद ॿुधाईंदुसि मिले मोकल मूंखे मदीने वञी बीही विर्द दुरूद ॿुधाईंदुसि महबूब सां दिल मुंहिंजे बैयत कई ॿिए सां दिल जो हथ न मिलाईंदुसि माशाअल्लाह दिल में जाए तो दिल में जाए तो लाइट तो अच्छी होने लगा यार 11:30 दिल में जाए तो मुर्गी मिठा दिनम महबूब मेहरबान तू महबूब मेहरबान तू आही जो मोहतरम दिल में जाए तो दिल 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 में जाए तो मुर्गी मिठा दिनम महबूब मेहरबान तू आही जो मोहतरम दिल दिल में जाए तो दुनिया में मुंहिंजे अचण सां बंधणनि में मूंखे ॿधण सां दुनिया में मुंहिंजे अचण सां बंधणनि में मूंखे ॿधण सां कन में अज़ान ॾिनाऊं तुंहिंजो भी नाम खयाऊं दुनिया में मुंहिंजे अचण सां बंधणनि में मूंखे ॿधण सां कन में अज़ान ॾिनाऊं तुंहिंजो भी नाम खयाऊं माखी ॼणो होते छॾियाऊं मूंखे ॼणो हीअं चयाऊं अरबीअ लाइ आयो आहे ॿिए कंहिं लाइ आयो नाहे हर लफ़्ज़ मुंहिंजो हर लफ़्ज़ मुंहिंजो सचो अल्लाह जो कसम दिल दिल में जाए तो मुर्गी मिठा दिनम महबूब मेहरबान तू आही जो मोहतरम दिल दिल में जाए तो धरती हिन दिलवारीअ ते अमड़ सां गॾु मुंहिंजे अबे धरती हिन दिलवारीअ ते अमड़ सां गॾु मुंहिंजे अबे तुंहिंजे उल्फत जो बिज पोखियो उन बिज मां आहे बाग थियो बाग जा वण फरदार थिया जेके पोइ गुलज़ार थिया बाग मंझां मेवा मेड़े लफ़्ज़नि में वेढ़े सेरे ऐं पोइ लिखां थो नात मां ऐं पोइ लिखां थो नात मां हथ में खणी कलम दिल में जाए तो मुर्गी मिठा दिनम महबूब मेहरबान तू आहे जो मोहतरम दिल दिल में जाए तो अहिड़ो को ख्वाब लहामा तोखे महबूब ॾिसामा अहिड़ो को ख्वाब लहामा तोखे महबूब ॾिसामा अहिड़ो को ख्वाब लहामा तोखे महबूब ॾिसामा तोखे ही शेर ॿुधायां ॿिया बि के शेर सुणायां तुंहिंजे चेहरे खे ॾिसंदे तुंहिंजे हथड़नि खे चुमंदे मदनी सरकार मरण जो जन्नत में शाल पुॼण जो सईदा रफ़ीक शाह ते सईदा रफ़ीक शाह ते आदिर करे करम
माशाअल्लाह माशाअल्लाह। ये हुआ हज़रत अलहाज इमदादुल्लाह फलपुटो साहब जेके सखर जामिया हमादिया मंज़िलगाह फुज़ला कन्वेंशन में पंहिंजा हमदिया नातिया कलाम पेश कया। दोस्तों खां इजाज़त वठंदासीं। ही पोस्ट वध खां वध साथी शेयर कयो, पंहिंजे ग्रुपनि में शेयर कयो त जीअं ज़्यादा में ज़्यादा असांजी ही वीडियो साथी ॾिसी सघनि। दुआनि जी दरख़्वास्त, ज़िंदगी बाक़ी, मुलाक़ात बाक़ी। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।